दोस्तों अस्सलाम वालेकुम। मौजूद जी उम्मीद है तव्हीं सब ठीक हूं ना। थोड़ा सा तेरे टाइम का पोता सोलन सा वरी हाज़िर आहियूं। जंहिंखे को बि न ॿुधंदो आहे उनखे सोशल मीडिया जा माण्हू ॿुधंदा आहिनि। न को अदीब आहियूं, न को दानिश्वर आहियूं, अणपढ़ियल माण्हू आहियूं, सियासी वर्कर रहिया आहियूं। ज़िंदगी जो थोरो घणो जेको तजुर्बो सियासत सां गॾु हिन समाज असांजे जो आहे उन ते 2 मिंटनि जो तव्हां वंड पर थोरो तफ़सीली गौर करे ॿुधंदा ज़रूरु ऐं हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॿुधंदा। तव्हां यूट्यूबरनि लाइ असां वटि आम हिकिड़ी कहावत रही आहे न, माण्हू सिखे नथो। हिकिड़ो मुंहिंजो साथी आहे, उहो मूंखे चवंदो आहे त 4 तरीक़ा हूंदा आहिनि कंहिं बि ॿोली खे सिखण जा। मिसाल, ॻाल्हाइणु ऐं पढ़णु, माना ॻाल्हाइणु, पढ़णु, लिखणु ऐं ॿुधणु। असां लिखण ऐं ॻाल्हाइण में शयूं ॿियनि खे ॾींदा आहियूं, ॿुधण ऐं पढ़ण में ॿियनि खां शयूं पाण वटि वठंदा आहियूं। इश्क़, फ़न, समाज, सियासत, इहे जॾहिं असीं ॿुधूं था ऐं पढ़ूं था त असांखे ख़बर पवे थी त हे हीअं हीअं शयूं आहिनि। पर जॾहिं असीं ॻाल्हायूं था ऐं लिखूं था तॾहिं असीं उन मुआशिरे, उन समाज, उन माण्हुनि खे उहे शयूं ॾियूं था। हाणे जॾहिं असीं लिखूं ऐं ॻाल्हायूं था, मिसाल मां जहिड़ो अणपढ़ियल माण्हू ॻाल्हाए थो, जेको पाण अॼु ॻाल्हायूं था या जेको बि माण्हू ॻाल्हाए सोशल मीडिया समेत जंहिं ते बि रखे थो, इहा शइ गुम थिए कोन थी। हिकु त मीडिया ते पई आहे, ॿी त जेको माण्हू ॿुधे थो उनजे ज़हन में पई आहे। इन करे असां जेको ॻाल्हायूं था या जेको लिखूं था, घटि में घटि उहो एतिरो अहिड़ो हुजे जो माण्हू जे फ़र्द, क़ौम या वधीक माण्हुनि ताईं जेतिरा ताईं ॻाल्हि पहुचे त उन्हनि खे कंहिं न कंहिं क़िस्म जो को न को फ़ाइदो पहुचे। रुॻो वरी ईअं बि कोन, निज़ामनि जो तालुक़ बि। मिसाल, पाकिस्तान जो निज़ाम, दुनिया जे ॿियनि मुल्कनि जो निज़ाम। मूंखे कल्ह हिकिड़ो दोस्त ॿुधाए पियो, जर्मन जो आहे। हुन ॿुधायो त असां वटि जॾहिं ॿार पैदा थींदो आहे न जर्मन में, त उते जी हुकूमत 400 लाइ घणा यूरो लाइ कहिड़ो पैसनि जो नालो ॿुधाईं, चई उहे हुकूमत उन ॿार जे पालना जा हुनजे वालिद खे ॾींदी रहंदी आहे। त हिन ॿार जी पालना तूं कर, छो जो ॿार हिन समाज खे सुठो फ़र्द करे ॾियणो आहे, मज़दूर पैदा करे नाहे ॾियणो जीअं पाकिस्तान में आहे। पोइ चई उहो ॿार जी जीअं ॿार वॾो थींदो वेंदो आहे ईअं हुनजा पैसा वधंदा वेंदा आहिनि। पोइ जॾहिं ॿार खे चई असां वटि उते ख़बर पवंदी आहे त मुंहिंजा पैसा एतिरा बाबे खे मिलनि था, त पोइ ॿार चई जॾहिं 18 सालनि जी उमिरि जो थींदो आहे न, त उहे वञी उते लिखत में ॾेई सही करे पैसा जॾहिं पंहिंजे नाले कराईंदो आहे, पोइ पीउ माउ खे चवंदो आहे तव्हांजी त माउ खे। पोइ पंहिंजी ज़िंदगी जा पाण फ़ैसिला कंदो आहे। रियासत हुन सां गॾु हुनजी ॿांह ॿेली बणबी आहे, तालीम में, सिहत में ऐं रोज़गार में न। हिते पाकिस्तान जो हिकिड़ो हमराह, उहो होॾां जर्मनी में रहंदो हो, शादी कई उते, हुनजे पुट ॾिया, हुन साॻियो ई कमु करायो। उते लिखत में हुननि खे ॾिनई, हुन हिननि खे पैसा ॾियणु शुरू करिया। जॾहिं हिनखे पैसा मिलणु, पाकिस्तानी माण्हू पैसा मिलणु शुरू थियो त हिन पंहिंजो कमु करे छॾे ॾिनो। ॾाढो मज़े सां ज़िंदगी गुज़ारी। हिन पुट खे ख़बर पई त हे बाबो मुंहिंजा पैसा वठे पियो, वञण ताईं वञी दरख़्वास्त ॾेई, उहो अञा वॾो ई कोन थियो, वली ॾेई पैसा पंहिंजे नाले कराया। मोटी जीअं आयो घर, हिन वॾा पादर आया पीउ, उहो घर जो हिन जे पादर ई ते पुलिस ॾे वियो। पुलिस जो आई त नारे पीउ खे वठी वई। पुलिस ने यार पीउ खे वठी वञी, उन खां वधीक हुनजे पादर बि हयां ऐं पैसा बि चयूं जेके तूं अॼु ॾींहं हिन जा खपाया आहिनि, ॾंड तोड़ हिन पैसा जमा कर, भरे ॾिनई। हाणे पीउ पुटु रहनि बि गॾु। थोरो बि जेकॾहिं पीउ हुनखे ॻाल्हाए, दुनिया जो कानून आहे, हुनखे पुलिस ॿधी वञे। पोइ 2-3 सालनि खां पोइ पुट खे चईं त हल तोखे आउं पाकिस्तान घुमाइण थो हलां। हुनखे वठी आयो, वठी अचे एयरपोर्ट ते लाहे, एयरपोर्ट ते ई पादर हईं पुट खे। पादर हणी पुट खे चईं हाणे वञ थाणे ते। वो छोरो स्पीच में कावड़ में रत नक में वयसि बि वियो थाणे ते। सूबेदार खे चई मुंहिंजा भमरा विड़ियो FIR मुंहिंजी कर। हुन लिखियो केरु आहे? चई पीउ आहे मुंहिंजो। पीउ जॾहिं चयईं त वरी मोटाए पुलिस वारनि वरी ॿीहर बि हिन जे पादर आया। कुते आहे पुट, पीउ ते केस दाख़िल करणा। हिन निज़ाम में मिसाल आहे न, हिकिड़ो ज़ाल जेकॾहिं ॻोठ जे चङे मुड़ुस ॾे कंहिंजी बि कावड़जी वञे त मूं ते मुड़ुसु तशदुद थो करे, मूंसां विड़े थो, मूंखे हे शयूं नथी मिलनि, त ख़बर अथई ॻोठ मां चङो छा चवंदो, या रहियसि या जागीरदार या फ़ैसिला कंदमि। निभागी आई, माण्हू ख़राब थी करी, मुड़ुस ख़िलाफ़ु दांह, माना ताईं उहा दांह करे ई नथी सघे। इहो असां वटि कानून आहे। भले तव्हां ॾिसो केर बि पुट पीउ जे ख़िलाफ़ु वञे कोर्ट में, सूबेदार चवनि चरी वञी तो पालना करे, हेॾो वॾो करे पीउ पालियो आहे, तूं वरी उन ख़िलाफ़ु वञी, माना वरी बि पादर उन खे लॻंदा। चवण जो मतिलबु इहो आहे त हे जेको निज़ाम आहे पंहिंजो, इन में ऐं दुनिया जे ॿियनि निज़ामनि में फ़र्क़ु आहे, जंहिंजे करे असां ऐं हुन जा माण्हू में फ़र्क़ु आहे। अञा हिकिड़ो लतीफ़े टाइप ॻाल्हि आहे न, हिकिड़ो साथी चवंदो आहे जेकॾहिं आइंस्टाइन पाकिस्तान में पैदा थिया, जेकॾहिं वरी बि सिंध में पैदा थिया, त इन माज़ूरी वारी कुर्सी ते विहारे, कलंदर जी मज़ार जे ॿाहिरों विहारे छॾनि था मालिक, त पिने त कुझु न कुझु निकिरे, पोइ घर हलाए सघूं। इहो आहे निज़ाम, इहो आहे कानून। असां वटि त तालीम, सिहत,
रोज़गार टिनी नालनि ते ख़ुदि हुकूमत पाण बिज़नेस कंदी आहे। तालीम जी सिंध जी सूरत हाल तव्हां सभिनि माण्हुनि जी आॾो हूंदी, नौकिरियूं पैसनि ते ॾींदा आहिनि। नसाबी तालीम ॾिसो, तव्हांखे नसाब अजब लॻंदो, उस्ताद जन खे पघारूं मिलनि उहे घोसलूं, माना सॼो हिकिड़ो जेको ढांचो आहे मुंड खां वठी उहो सॼो उबतो आहे। उहो मार्क्स जे नाले चवंदो असांजो हिकिड़ो संगती, त मार्क्स जी जदलियात खे लेनिन को ॿियो कुझु कोन कयो, उन हुई सही पर हुनखे उहो सिर्फ़ु सुबतो कयो हुन लेनिन न में रूस में, जंहिं इहो एॾो वॾो इनकलाब आंदो। इहे असां वटि इहे सभु इदारा निज़ाम हूंदे बि हीअ सूरत हाल आहे जो कोविड जे मामलनि में दुनिया सॼी तरक़ी ऐं टेक्नोलॉजी जा उसूल ऐं आदर्शनि खे छॾींदे बि तालीम जेका कोरोना जे हिन कोविड वारे ॾींहंनि में बीहारी आहे न, उहा ॾाढी शानदार। सऊदी में अब्दुल अज़ीज़ मुंहिंजो संगती आहे, उहो तालीम जो वज़ारत में नौकिरी आहे। उहो ॿुधाए थो त 40,000 नौजवाननि खे ऑनलाइन तालीम हुकूमत जेका ॾींदी आहे उन्हनि खे सिर्फ़ु मां रुॻो डील कंदो आहियां त केतिरनि ॿारनि अॼु वेठा, केतिरनि तालीम वरिती। हुकूमत उन्हनि खे सेल फोन्स ॾिनियूं आहिनि, इंटरनेट्स ॾिनियूं आहिनि, माना जेके बि सहूलियतूं आहिनि हुकूमरान उन्हनि खे ॾिनियूं आहिनि, तालीम वठनि पिया। सिहत जो सूरत हाल सिंध जी इहा आहे जो कुते जे चक जी सुई हुकूमरान असांजा जेके वेठा आहिनि डॉक्टर, उहा हिकु सुई जेका आहे उहा चइनि मरीज़नि खणंदा आहिनि या खपाए छॾींदा आहिनि। सिहत जो रोज़गार, हाणे इहो सॼो तालिक़ बीहे थो वञी निज़ाम सिस्टम सां। निज़ाम असां वटि इहो आहे। दरिया जी धरती जा दरिया, माना जन सिंधी माण्हुनि जो पंहिंजो हुजे, उन धरती जा माण्हू पीअण जे पाणी लाइ उञ मरनि। दुनिया जा ख़ूबसूरत दरिया, हिन दरिया में सॼे मुल्क जो माना ओ पंजाब खां वठी फैक्ट्रियुनि जो ज़र गटर सभु दरिया में, जंहिंजो पाणी माण्हू पीअनि। सिहत इहा, रोज़गार इहो, तालीम इहा, दरियाहनि सां इहो असरु। हीअं हिन मौसम में पाणी घटि ॾेई सिंध जी ज़राअत आहे। इन मां मुराद इहा आहे त माण्हू जेतिरा जाइल हूंदा, माण्हू जेतिरा अणपढ़ियल हूंदा, माण्हू जेतिरा परेशान हूंदा, उहो मार्क्स चवंदो त माण्हुनि खे फ़लसफ़े आर्ट इश्क खां पहिरीं पेट जी ज़रूरत हूंदी आहे। माण्हू जे अन्न खीसे में पेट में हूंदो, खीसे में ॿ ॾोकड़ हूंदा त उहो कुझु बहितर सोचे सघंदो न। जंहिंखे बुख हूंदी उहो ॿियो सोचींदो ई कोन्हे न। हिकिड़े अलाए कंहिं सिंध जे हिकिड़े शाइर जो बि शेर विया त बुख जे आॾो इश्क बि मानी, सूंहं बि मानी, साह बि मानी, चाह बि मानी, दीन धर्म भॻवान बि मानी, माण्हूअ जो ईमान बि मानी। जीअं पोड़ो माण्हू ख्वाबनि मंझि जवानी ॻोल्हे थो, ईअं पेट बुखायल माण्हू मानी ॻोल्हे थो। त सभ खां पहिरीं हिन निज़ाम असांजे जेको सिंध जो आहे, पीपल्स पार्टी ते असां तनक़ीद रखंदे हरू भरू न कंदे बि करे वेंदा आहियूं, पर पीपल्स पार्टी ते तनक़ीद जाइज़ आहे न। 13 सालनि खां सिंध हुकूमत में वेठा आहिनि न। इन खां बिना बाक़ी जेके असां ॿियूं सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि ते बि तनक़ीद हुअणु खपे, उन्हनि ते बि हूंदी आहे। छो जो दुनिया जो हिकिड़ो फ़लसफ़ी उहो चवंदो, जेसीं ताईं निज़ाम ते तनक़ीद जेको माण्हू नथो करे न, बाबा तनक़ीद न थींदी सही कीअं थींदो? पर तनक़ीद थींदी उन्हनि ते आहे जेके कुझु न कुझु कंदा आहिनि, जेके कंहिं न कंहिं निज़ाम कंहिं न कंहिं उहिदनि ते हूंदा आहिनि। उहे जॾहिं न कंदा आहिनि त माना अञा सवलो करियूं। जेकॾहिं ॿार घर में ॿ हुजनि, हिकिड़ो ॿारु कमु करे, हिकिड़ो न करे, जेको कमु कंदो ई न आहे उन ते तनक़ीद थींदी ई कोन्हे। एतिरी थींदी निभागो आहे, कमु करे नथो, जेको कंदो आहे उन ते ॿीड़ी। बटालू वठी आहे, सही न वठी आयो आहियां, रेट सही न मिलियो थी, फलाणे सही न पैसा हेतिरा हा, हीअं उहो हज़ार हुन ते तनक़ीद हूंदियूं आहिनि। इन करे हे जेके कमु करण वारा असांजा अहल हुकुमरान वेठा आहिनि, जेके वॾियूं ड्राणूं हणनि, कश्मीर में वञी इतिजाजनि दौरान जलसनि में चवनि था सिंध खे कश्मीर ठाहींदा, त उन्हनि ॾाढो बि हिकिड़ी अपील आहे नंढड़ी, त सिंध जे रोडनि जो हशर ॾिठोसि, ॾिसो सिंध जी तालीम जो हशर ॾिसो, सिंध जे ॿेलनि जो हशर ॾिसो, सिंध जे दरिया जो हशर ॾिसो। ख़ुदा जे वास्ते एतिरी अरबनि जी बजट थी मिलेव, पंहिंजो पाण खे लछण में धारियो। अञा बि हीअं त उहो दुनिया जो हिकिड़ो ॾाहो माण्हू चवंदो त सऊदी मूंखे ॿुधाईंदो आहे त जहाँ दुनिया जे सुधरियल मुल्कनि में जन खे बि मिनिस्टरियूं हूंदियूं आहिनि या वज़ारतूं हूंदियूं आहिनि, उन्हनि उहिदनि में उन्हनि माण्हुनि जूं घटि में घटि PhD हूंदियूं आहिनि। असां वटि जेके बि वज़ीर आहिनि तालीम जो, सिहत जो, जेके बि वज़ीर, छा उन्हनि वज़ीरनि जूं मिनिस्ट्रियूं जेके आहिनि इन्हनि जूं PhD इन उहिदनि में थियल आहिनि? जवाबु ईंदो त न। हिकिड़ो इंजीनियर आहे, तव्हां हुनखे डॉक्टरी जो मिनिस्टर करे छॾियो आहे, सिहत जो मिनिस्टर आहीं, उहो छा कंदो? सॼे निज़ाम खे जेकॾहिं दुरुस्त करिणो आहे त सिंध जी तालीम दुरुस्त करणी पवंदी, सिंध जी रोज़गार जो जेको नौजवाननि जो आहे उन जा मामला हल करणा पवंदा, ऐं सिंध जी ज़राअत बचाइणी पवंदी। सिंध जो शऊर तॾहिं उथंदो, सिंध जो शऊर तॾहिं। बाक़ी जेकॾहिं हीअं जीअं हाणे स्कूल बंदि आहिनि, कोविड त हिननि सिंधी माण्हुनि खे त माना हुकुमराननि खे त कोविड माना ईद आहे न। हिकिड़ो मुंहिंजो संगती आहे, उहो चवंदो आहे पाकिस्तान में 3 शयूं कॾहिं बि ख़तमु न थींदियूं, कश्मीर मामिलो, पोलियो ऐं कोविड। छो जो इन्हनि टिनी जा मुल्क ऐं मालिकनि खे पैसा मिलंदा आहिनि ऐं इहो हिननि जो रोज़गार हूंदो जेको ख़तमु ई कोन थींदो। इन करे इन्हनि कोविड वारी सूरत हाल में जेका हींअर शागिर्दनि जी सूरत हाल आहे, हारनि मज़दूरनि, इन्हनि जी प्लीज़ सिंध जे माण्हुनि ते रहम करियो। मुल्क जे मालिकनि खे त सेंटर पंजाब खां बिना, बाक़ी पाकिस्तान तो सवली सिंधी में खणी चवंदा बिज़नेस लाइ प्लाटिंग आहे, हाउसिंग स्कीम आहे या ॿियो को नालो ॾिसो उहो आहे, बाक़ी त ॿियो को मामिलो ई कोन्हे।
इन करे सिंध हुकूमत आॾो अपील आहे त पंहिंजे अबोझ माण्हुनि ते रहम करियो, असेंबलियुनि में वञी ऐं उते जेको पंहिंजो पाण में बहस अदा करियो ऐं बंगुलनि में वेही माण्हुनि वटि वञो। माण्हू हज़ारनि तरीक़नि सां परेशान आहिनि। जेकॾहिं माण्हू मुतवजह नथा करियो, ज़ुल्म जे ख़िलाफ़ जॾहिं बि दांह थींदी, माण्हू तकिड़ो तॾहिं थींदो आहे जेको माण्हू जेतिरो हुन ज़ुल्म में घारींदो आहे ऐं तबाह हूंदो आहे। इन करे माण्हुनि ते रहम करियो, अवाम ते रहम करियो, तालीमी इदारा खोलियो। कोविड जी सूरत हाल में दुनिया जा तालीमी इदारा हलंदा, उनखे कानूनी तरह ॾियो न डिफेंस कंहिं न कंहिं तरीक़े जो बचा। सिहत, रोज़गार, तालीम जिन क़ौमुनि खे मिली, उहे क़ौमुनि तरक़ी कई ऐं उहे ई क़ौमूं तरक़ी कंदियूं, न त कुझु कोन थींदो। पीपुल्स पार्टी अञा जेकॾहिं 10 साल हली त पाण वारी पोइ पीढ़ी वरी पीपुल्स पार्टी में शामिल ईंदी, छो जो माण्हू शौरी कोन हूंदो, पीपुल्स पार्टी में ईंदो न। हक़ मौजूद, जय सिंध।